अचूं था मैडम हाँ मिस ज़ैनब उस्मान हलंदासीं मिस तव्हां पहिरियां त सामाइन खे ॿुधायो त तव्हां एजुकेशन सां केतिरे अरसे खां लाॻापियल आहियो ऐं प्राइवेट सेक्टर में भी तव्हां पढ़ायो आहे ऐं हाणे पब्लिक सेक्टर में पढ़ायो पियो छा फ़र्क़ु तव्हांखे महसूस थिए थो ऐं छा थियणु घुरिजे? Assalamu alaikum everyone. First of all, I am very much thankful to Sindh Abhyas Academy and Sindh Samaji Sath. Due to these both NGOs, I am here to talk in front of you people. अच्छा आदा जिन तमाम मतलब एक इम्पोर्टेंट क्वेश्चन कयो आहे असांजी सोसाइटी के हवाले से तो बेसिकली जी सर जिन असांखे ॿुधायो तो वाकई गवर्नमेंट जो है ना बेसिकली गवर्नमेंट असो सेक्टर उन असांजी तालीम के सपोर्ट कोन कई आहे गवर्नमेंट सेक्टर में मॉनिटरिंग प्रॉपर कोने प्रॉपर रिसोर्स मटीरियल्स कोन्हनि काफ़ी लैकिंग्स आहिनि असांजे गवर्नमेंट सेक्टर के हवाले से ख़ास तौर ते नॉन कोहेरेंट पॉलिसीज़ फॉर द सिंधी स्कूल्स स्पेशली वो मतलब असांखे मेन जो असांजी गवर्नमेंट जो वो इग्नोर करे छॾियो आहे सिंधी मीडियम स्कूल्स के स्पेशली ॿियो वरी सोशल इफेक्ट अचे थो सेकेंडली तो पेरेंट्स जेके आहिनि उहे प्रिफर कनि था उर्दू मीडियम या इंग्लिश मीडियम स्कूल्स में पंहिंजे ॿारनि खे एडमिशन जे लाइ वो मतलब सिंधी मीडियम के इन जे लाइ वरी असांखे थोड़ी अवेयरनेस ॾियणी पवंदी आहे एज अ टीचर एज अ सोशल पर्सन तो उन्हनि खे असां थोरो अवेयर कयूं त तव्हां जेको आहे न बेसिकली जेका मदर टंग आहे उनखे प्रिफेयर कयो उन सां एक्चुअली पेरेंट्स खे सोचींदा आहिनि त असांजा ॿार अगरि सिंधी मीडियम में वेंदा त उन्हनि जो फ्यूचर कोन थींदो इवन प्रोफेशनल लाइफ में भी वो अॻिते कोन वधी सघंदा मतलब थोड़ी मेंटेलिटी या थिंकिंग के हवाले से उन्हनि जी डाइवर्जन की ज़रूरत है थोड़ी काउंसलिंग या थोड़ी अवेयरनेस पेरेंट्स के ॾिनी वञे वो असां रोल हर उनमें कंडीशन में अदा करे सघूं था जी एज अ टीचर अगर एडमिशन असां वटि अचनि था तो इन केस असां ॾिसूं था तो उहे सिंधी आहिनि सिंधी फैमिली आहे तो असांखे उन्हनि खे गाइड करणु खपे असिस्ट करणु खपे मोटिवेट करणु खपे तो उहे पंहिंजे ॿारनि खे सिंधी मीडियम में एडमिशन कराइनि इंस्टेड ऑफ इंग्लिश या उर्दू मीडियम स्कूल्स में छो तो बेहतर तरीक़े से समझी सघनि था जीअं असांजा ॿिया जेके स्पीकर्स आहिनि उन्हनि बिल्कुलु ईअं फरमायो आहे त इहे सिंधी मीडियम में मतलब पंहिंजी मदर टंग में बेसिकली जेका है मदर टंग उहा मोस्ट इम्पोर्टेंट है फॉर द लर्निंग पर्पस बेहतर तरीक़े से ॿार पंहिंजी मदर टंग में ही समझी सके तो बेसिकली साइंस सब्जेक्ट्स जेके उनके बिल्कुल उर्दू या इंग्लिश में एतिरा कोन क्लियरली समझ में ईंदा जितना वो पंहिंजी मदर टंग में सही तरह सां समझी अॻिते वधी सके तो। महिरबानी थैंक यू।